वेही वेही वीचारा थका ने जंगल जी हवा भी कढी जने इन जे करे बड़ा जरूरी है घुमता फिरता और वेंदा काॾे वेंदा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफा सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुन लिल मुमिनीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ो। पिंडाल वारा पढ़ो, स्टेट वारा पढ़ो, रोडन वारा पढ़ो, गाॾियुनि ते वेठल पढ़ो, जेके मुंहिंजियूं अमड़ियूं ऐं भेनरियूं लाउड जे ज़रिए ॿुधनि पियूं, मां उन बि ख़िदमत में अर्ज़ु रखां थो त सभु मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां दुरूद पढ़ो। अॼु हिन मोर ॻोठ दाए खां अल्लाह जे तरफ़ां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तव्हां असांखे पुखे में मोहम्मद मुस्तफ़ा मिलियो, तव्हां असां वधीक का शइ नथा करे सघूं, पर हिन पंहिंजे इलाइक़े खां नबी साईं ते दुरूद मोकिले सघूं था। कहिड़ा कहिड़ा हो हथ मथे कर त ॾेखारियो त असां दुरूद मोकिले सघूं था। पोइ सभु दिलि जी मोहब्बत सां दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अहलि बैतिहि अजमाइन। मुझा अज़ीज़ दोस्तों भाइयों बुजुर्गों, अॼु 9 तारीख़ अप्रैल जी तव्हां असां उस्ताद ग़ुलाम नबी दायूं साहब जी दावत ते गॾु थिया आहियूं। चन्ना स्टाफ जी भर में स्टेट जे काफ़ी उलमा इकराम असांजा मुअज़्ज़िज़ीन हज़रात मौजूद आहिनि। असांजा महिमान बि पोइ हिते आहिनि, उहे बि ईंदा। मां अव्हां जी ख़िदमत में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि। दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे सही सम्झाइण, तव्हांखे सही सम्झ जी रब साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा मोहतरम दोस्तों भाइरो ऐं बुज़ुर्गो, अल्लाह ॼाणे वरितो असां मुसलमान अलाए छो पोइते थी चुका हूं। हिकु सफ़ा निमाज़ जे पोइॾां ठिप जवाबात निमाज़ न पढ़ंदासीं, भले आज़ान ॾींदड़ असांखे केतिरा बि सॾ करे जवाब नाहे ॾियणो, वञणो ई नाहे निमाज़ थी। ॿिए नंबर में असांखे क़ुरान पाक जी ज़ियारत करणी नाहे। हैफ़ा मुसलमान तुंहिंजी ज़िंदगीअ ते क़ुरान तुंहिंजे घर में मौजूद आहे, क़ुरान पियो आहे। मुसलमान मोबाइल के रोज़ ॾिसंदो पर क़ुरान के पढ़ण जे लाइ तयारु क़तई न हूंदो। क़ुरान असांजो ॾोह कहिड़ो कयो आहे जो असां क़ुरान के हथ लाहिण जे लाइ बि तयारु न आहियूं, क़ुरान जी ज़ियारत करण जे लाइ बि तयारु न आहियूं। रोण जो मक़ाम आहे मुसलमान, तुंहिंजी ज़िंदगी काथे कीअं गुज़ारींदे, छा थो करें पियो? छा हिते छड़ो तूं पोख जे लाइ आयो आहे, खाइण ऐं पीअण आयो आहे, वञी करे होटलुनि ते वेहण जे लाइ, कचहरी जे लाइ आयो आहे? अॼु वाइदो करे न जलसे में अचण वारो त असां इंशाअल्लाह क़ुरान के ॾींहुं राति चुमींदासीं, क़ुरान जी ज़ियारत कंदासीं, क़ुरान के सुबुह शाम पढ़ंदासीं। अचो त अॼु मां तव्हांखे मदरसे जे तालिब ऐं शागिर्द ऐं स्कूल वारे जो फ़र्क़ु ॿुधायां। मदरसे जो तालिब मासूम, मदरसे पढ़ण वारो वीचारो जंहिंखे अबो कोन्हे, यतीम आहे त बि मदरसे में पढ़े पियो, जंहिंखे अमड़ कोन्हे वीचारो उहो बि मदरसे में पढ़े पियो। कॾहिं बि कंहिंखे तव्हां कोन ॾिनई त अॼु मूंखे चौपल कान्हे,
कंहिंखे तव्हां कोन ॾिनई त मूंखे का टोपी चङी कोन्हे कंहिंखे तव्हां कोन ॾिनई त मूंखे भलो वॻो कोन्हे अॼु स्कूल जो शागिर्द जेसिताईं बूट चङो न हूंदो स्कूल तयारु न हूंदो वञण जे लाइ जेसिताईं चङी पेंशन न हूंदसि तेसिताईं वीचारो स्कूल वञण जे लाइ तयारु न हूंदो जेसिताईं हुनखे चङी तरह किताब न मिलंदा तेसिताईं वञण जे लाइ तयारु न हूंदो ओ मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइर बुज़ुर्गो अॼु हिन दायनि जे प्रोग्राम ते अचण वारो तव्हां असां दिलि में इहा ॻाल्हि खणी आया आहियूं उलमा जो वाइज़ ॿुधंदासीं उन ते अमल कयूं ईंदासीं मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइर बुज़ुर्गो अचो उन मदरसे जे तालिब जो शान सम्झो जेको मदरसे जो तालिब इल्म आहे वीचारो मां रखंदो पर अम्मा खे न ॿुधाईंदो अपे जी मां रखंदो पर उस्ताद खे न ॿुधाईंदो होॾो स्कूल जे शागिर्द खे दड़को मिलंदो घर तां ॾींदो थप लॻंदी घर तां ॾींदो अपो उस्ताद ते नाराज़ थियो ईंदो अम्मा ग़लति घरों ॻाल्हाईंदी त उस्ताद छो मार ॾिनी आहे पर वाड़ियो आहे तालिब तुंहिंजो शान न तूं घर ॻाल्हि करे पियो न घर जी ॻाल्हि उस्ताद खे पियो करे बुख ते आहे त बि वीचारो क़ुरान में मोह आहे दुख में आहे त बि क़ुरान में मोह आहे कपिड़ा मेरा आहिनि त बि क़ुरान पढ़े थो कपिड़ा फाटा पिया आहिनि त बि कॾहिं बि कंहिंखे दान ॾिनई पेर में चपल कान्हे त बि तव्हां कंहिंखे कोन थो ॾे पियो वाड़े वा तालिब मां तुंहिंजे मथां क़ुर्बान वञा तॾहिं त रब फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून मां रब जी मर्ज़ी आहे जंहिंखो क़ुरान जी हिफ़ाज़त करायां ओ दुनिया वारो पैसनि वारो माल ऐं जागीरदार वारो तव्हां मुंहिंजे क़ुरान जी जेकॾहिं हिफ़ाज़त न कंदो मां अल्लाह जंगनि खां माज़ूर खां हिफ़ाज़त कराए सघां थो मां हिन अखियुनि जे नाबीन खां क़ुरान जी हिफ़ाज़त कराए सघां थो मुस्लमान जेकॾहिं अबो कोन अथसि मां अल्लाह खां क़ुरान जी हिफ़ाज़त कराए सघां थो जे दुनिया में अबो अम्मा ॿई कोन अथसि त बि मां क़ुरान जी हिफ़ाज़त कराए सघां थो पियो राति हिकिड़े असां प्रोग्राम में आयासीं जिते 7 क़ुरान जूं 7 क़ुरान जा आलिम हिकिड़ो वॾो डॉक्टर नाले वारो जंहिंजी धीअ क़ुरान जी हाफ़िज़ाणी थी मां चयोमांसि वड़े वा डॉक्टर माण्हू पंहिंजी नियाणियुनि खे डॉक्टरियाणियूं पढ़ाइनि तूं क़ुरान जूं हाफ़िज़ाणी थो पढ़ाए रोई करे चयईंसि नियाणी हिकिड़ी आहे डॉक्टरियाणी न पढ़ाईंदोमांसि क़ुरान जी आलिमियाणी हाफ़िज़ाणी पढ़ाईंदोमांसि अॼु हिन जलसे में अचण वारो फ़ाइदो कयो त शाम पंहिंजी औलाद खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम पढ़ाईंदासीं रिवायात में अचे त हिकिड़ो नौजवान नंढड़ो मासूम मदरसे में पढ़ण वारो मदरसे में पहुतो अबो फौत थी वियो आहे यतीम आहे जॾहिं उहो शागिर्द मदरसे में पहुतो हाणे हेॾो चाचे खे पेट में सूर पियो आहे त इहो नौजवान नंढड़ो पढ़ंदो सुभाणे मूंखे पंहिंजे पीउ जी मिल्कियत वठंदो भाउ जी पोइ मां काॾों ॾींदोमांसि सॼी मिल्कियत ते कब्ज़ो मां कयांसि थो पियो जॾहिं उहो वक़्तु आयो चाचो दुश्मन थी बीह रहियो आहे चाचो आयो कंहिं पठाणनि सां ॻाल्हाए कंहिं पठे वारनि सां ॻाल्हाए ओ पठे वारो हे रस्तो आहे मुंहिंजो फाटियो मदरसे वेंदो आहे वरी ॻोठु वेंदो आहे हाणे हितां जॾहिं क्रॉस करे सुबुह जो तव्हां हिनखे पकिड़े करे हिनखे बाई में विझी सटे साड़े छॾिजोसि न हूंदो न क़ुरान पढ़ंदो न माखो ख़त्म करे वठंदो पंहिंजो हिसो जॾहिं उन्हनि पठे वारनि ॿधी करे वीचारे नंढे मासूम खे वठी आया जॾहिं मासूम हुते पहुचंदो वियो मासूम खे वठी करे बाई में सटींदा विया जॾहिं बाई जी भठीअ में पहुचंदो वियो आहे हाणे सॾु करे थो जेकॾहिं अपे खे सॾु कयां अबो दुनिया में कोन्हे कंहिंखे सॾु कयां वरी रोई करे चवे थो अम्मा अम्मा मूंखे बचाए बाई खां पर अम्मा ताईं जवाबु न पहुतो वरी सॾु करे थो चाचा मूंखे बाई खां बचाए कहिड़ी ख़बर उहो चाचो तुंहिंजो दुश्मन थी बीठो आहे वरी सॾु कंहिं ॿियनि इलाइक़े वारनि खे आवाज़ न आयो नौजवान नंढो मासूम आहे जॾहिं हुनजी दिलि में इहा ॻाल्हि आई यार छो न मां उहो सबक़
सबक पढ़ा जेको मूंखे उस्ताद रोज़ पढ़ाईंदो आहे। बाहि जे अंदर चवे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रोई करे अखियुनि खां पाणी हारे चवे तो अलिफ बा ता सा जीम हा खा। जने लफ्ज़ पढ़ंदो वियो रब बाहि खे हुकुम कयो ख़बरदार जे मां रब खलील खे बाहि खां बचाए सघां थो, जेकॾहिं मां रब करीम सभिनी खे बचाए सघां थो हिन नंढड़े मासूम जो बि मां उहो ई रब आहियां जो मां रब में उमेद सम्झी अथई। मां रब खे सॾु कयो अथई, मां रब जी सां जवाबु ॾिनो आहे। ओ बाहि ख़बरदार थी वञो, तूं उहा ई बाहि आहियां जो इब्राहिम तुंहिंजे अंदरि आयो, तूं थधी थी वई। अॼु हिन नंढड़े मासूम जे वेझो न जाए तालिब इल्म जे जॾहिं नंढो वीचारो हफ़्तो बाहि जे अंदरि पियो आहे। अम्मा खे ख़बर पई आहे त मुंहिंजो बच्चो मदरसे मां न आयो आहे। अम्मा रोई करे मदरसे जे दरवाज़े ते आई, पुछा कीअं उस्ताद खां ॾे हाल वाल, मुंहिंजो बच्चो तो वटि पढ़ंदो हो। उस्ताद चवे थो अम्मा हफ़्तो थी वियो आहे बच्चो कोन आयो आहे। अम्मा त अम्मा थींदी आहे, रोई पई आहे, ॾाढो रोई करे दर दर ते ॻोल्हींदी रही, घर घर में ॻोल्हींदी रही पर काथों जवाब न आयो। अम्मा पंहिंजे हुन जे चाचे खे चयो वञ मुंहिंजो बच्चो त ॻोल्हे आओ। चाचे खे त ख़बर हुई त मां बाहि जे आड़ा में सटरायो आहे, हरू भरू फिरी मोटी आयो जे कोन थो लभे पियो। वाह मां तुंहिंजे मथां कुर्बान वञा। अम्मा रोई करे दर दर ते जॾहिं ख़बर पई आहे अम्मा खे त तुंहिंजो बच्चो बाहि जे अंदरि आहे, अम्मा भॼंदी आई पुलिस खे ॿुधाए, इलाइक़े वारनि खे ॿुधाए, सभु माण्हू कठे करे वठी आई आहे। जॾहिं बाहि जे मथां आया त बाहि जो दरवाज़ो मथां खोलियो ढक, ॾिठो त वाक़ई नौजवान बाहि जे अंदरि नंढो मासूम पियो आहे। जॾहिं मासूम बाहि जे अंदरि आहे, हाणे मासूम रोई करे अम्मा खे ॾिसी रोई चवे थो मुंहिंजी अम्मा, अम्मा हफ़्तो तूं छॾे वई पर रब न छॾियो, अम्मा मूंखे चाचो छॾियो पर रब न छॾियो। अम्मा जॾहिं मूंखे बाहि वेझी न मां तव्हांखे सॾड़ा कया पर मूंखे जवाबु न मिलियो। ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, अम्मा जेको मूंखे उस्ताद सबक़ पढ़ाईंदो न मां उन सबक़ खे रोज़ भेरो ॾींदो, मूंखे बाहि वेझो न ईंदी। अम्मा रोई करे चवे थी पुट भला मानी काथों खाधे। वाह मां तुंहिंजे मथां कुर्बान वञा। रोई करे अॻ में मानी जे लाइ पुछंदी पई आहे, ॿी ॻाल्हि का बि न पुछा कंहिं, सड़ण वारी ॻाल्हि न पुछा कंहिं, मानी वारी ॻाल्हि पुछा कंहिं। अड़े दुनिया वारो अम्मा खे धिका ॾियण वारो, अम्मा खे कुराड़ी सॾण वारो, अम्मा खे ग़लति सलत लफ़्ज़ ॻाल्हाइण वारो, हैफ़ा तव्हांजी ज़िंदगीअ में उहा अम्मा भाकुर पाए चुमियूं ॾेई पुछा कंदी पई आहे, पुट मानी काथों खाराए। ओ मुंहिंजी अम्मा चए मुंहिंजे रब मूंखे बाहि खां बचायो त रोज़ मानी बि उहो रब पियो खाराए। इहो त मदरसे जे तालिब जो शान। इन जे करे पंहिंजी औलाद खे क़ुरान पढ़ायो। मां बाहूं ॿधी अर्ज़ रखां थो यार अल्लाह जो वास्तो अथव, रब जो वास्तो अथव। स्कूल लख दफ़ा पढ़ायो पर मदरसे में ज़रूरु पढ़ायो। नंढड़ो मदरसे जो तालिब हाफ़िज़ थींदो, जॾहिं हाफ़िज़ थी तव्हांखे दुआऊं कंदो। आख़िरी वाक़ियो अथव, तवजो कयो। हिकिड़ो रिवायात में अचे थो नौजवान 8 सालनि जो आहे, मस्जिद जी कुंड में रोदो पियो आहे। जॾहिं हथड़ा मथे खणी रोई करे दुआ घुरे तो मुंहिंजा अल्लाह, अल्लाह मुंहिंजो अबू त दुनिया छॾे वियो आहे, अल्लाह मां अॼु मदरसे में क़ुरान जो हिफ़्ज़ पूरो कयो आहे। अल्लाह अॼु ॿिया शागिर्द उते दिस्तार कंदा, अल्लाह उनखे भला वॻा पातल हूंदा, अल्लाह उनखे पंहिंजो अबू हार पाराईंदो, मां हार मूंखे केरु पाराईंदो। रोई चए थो अॼु मूंखे नओं वॻो केरु पाराईंदो। अल्लाह ॿियनि ते शागिर्दनि खे माण्हू चुमियूं ॾींदा, मूंखे अबो कोन्हे जेको मूंखे चुमियूं ॾे। रोई वीचारो दाऊं करे दुआ घुरंदो पियो आहे। हाणे जॾहिं दुआ घुरे थो वरी दुआ घुरे थो, अल्लाह मुंहिंजी अम्मा खे सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। कंहिं पुछा कयोसीं यार अगुण पीउ जे लाइ दुआ पियो घुरे, हाणे अम्मा जे लाइ दुआ पियो घुरंदो आहे। नंढो रोई करे चवे थो मुंहिंजो अबो दुनिया छॾे वियो आहे, मां क़ुरान जो हाफ़िज़ थियो आहे। जॾहिं मुंहिंजी अम्मा मूंखे चयो पुट अॼु तूं मदरसे वञो जो दिस्तार आहे, अॼु सभई
तालिब दिस्तार कंदा अम्मा रोई पई मूंखे कपड़ा पाराए रोई करे चई पुट अॼु पीउ हुजे त तोखे सवारी ते खणी हले पुट अॼु तुंहिंजो अबू हुजे त भलो वॻो पारावे पुट अॼु अबू हुजे त तोखे कुलनि ते खणी हले पुट अॼु तुंहिंजो अबू हुजे त जे घर तोखे अॼु हार पाराए अम्मा जॾहिं मुंहिंजी मानी पचाईंदी त बि अम्मा रोई पवंदी जॾहिं मुंहिंजी मिठड़ी अम्मा मूंखे वॻो पारायो रोए पई अम्मा घर जो कमकार करे पई त बि अम्मा रोए पई जॾहिं मां अम्मा खे पुछम अम्मा तू छो रोंदी एॾो भला अम्मा रोई करे चयो पुट जेके दिल जा हवाल मां तुझे पीउ खे ॿुधाईंदमि पुट मां दिल जा हवाल भाउ खे नथी ॿुधाए सघां पई पुट दिल जा हवाल मां पंहिंजे पीउ खे नथी ॿुधाए सघां पई पुट दिल जा हवाल मां कंहिं ॿिए माण्हू खे नथी ॿुधाए सघां पई पुट तुंहिंजो अबू हुजे त मां अंगल कयांसां पुट तुंहिंजो अबू हुजे त मां हुनखे अलाए छा छा तुंहिंजे लाइ चवां हा पुट हाणे अल्लाह तोखे खटाईंदो वञ तूं दिस्तार करे जॾहिं नंढो रोई पियो अम्मा खां मोकिलाए घरां निकितो जॾहिं दिस्तार जे स्टेज ते आयो जॾहिं सभई शागिर्द दिस्तार पिया करनि नंढे जो अबू हुजे जेको चुमियो ॾे जॾहिं नंढड़ो रोई पियो उस्ताद पुछां त पुट छो रोंदो पियो रोई करे चयईंसि अॼु सभिनी खे हार पवंदा मुंहिंजो अबू हुजे त मूंखे हार पाराए ओ दुनिया वारो जो वास्तो तव्हां अल्लाह जो भाटिया यतीम तव्हां मदरसे में दाख़िल करायो भाणे जा यतीम तव्हां मदरसे में दाख़िल करायो जेकॾहिं औलाद प्यारी अथव त मदरसे में दाख़िल करायो खुदा जो कसम तुंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ थींदा तुंहिंजा बच्चा क़ुरान जा आलिम थींदा जॾहिं तुंहिंजो थक लाहे छॾींदा जॾहिं तूं दुनिया छॾे वेंदे न पोइ रोई दुआ घुरंदा अल्लाह अॼु असांजे अबे खे न क़ुरान जी बरकत जे करे रब जन्नत में पहुचाए जॾहिं नंढो मासूम रोई तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो न इंशाअल्लाह मासूम जा रब हथ ख़ाली न मोटाईंदो बस मुंहिंजी तकरीर जो मौज़ू इहो अथव दा क़ुरान पढ़ायो अल्लाह जो वास्तो अथव क़ुरान पाण बि घणो पढ़ो पंहिंजी नियाणियुनि खे बि क़ुरान पढ़ायो अल्लाह जो वास्तो अथव यार असां छो क़ुरान खां परे थी चुका आहियूं आख़िर छा थियो आहे असांखे असां मुसलमान क़ुरान के हथ लाइण जे लाइ तैयार न आहियूं अगरि असां हिकिड़े प्रोग्राम में वियासीं उते क़ुरान खणी आया जंहिंखे सॼी माना गंढ ॿधल छड़ी अॾो ई खाधल हाणे हीअ मुस्लमान जे घर मां क़ुरान निकितो आहे सॼी अॾो ई खाधी पई आहे हड़े हईफ़ आहे मुस्लमान टीवी रोज़ साफ़ करेंदो मोबाइल रोज़ ॾिसींदो पर क़ुरान खे ॾिसण जे लाइ तैयार न आहे मां पंहिंजे अमड़नि भेनरुनि खे बि अर्ज़ु रखां थो सुबुह जो कमु पोइ कयो अॻु में क़ुरान पढ़ो दुकान ते वञे त बि क़ुरान पढ़ी वञ हर ते वञे त बि क़ुरान पढ़ी वञ जेको कमु करे क़ुरान पढ़ इंशाअल्लाह क़ुरान पढ़ तुंहिंजो कमु आहे रहमत वसाइण बरकत ॾियणु रब जी ज़ात जो कमु आहे दुआ आहे त अल्लाह साईं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए मुंहिंजो ॿुधाइणु तव्हांजो ॿुधणु छॾ रब पंहिंजी बारगाह में क़बूल